नाज़रीन, रोड़ी वेझो पुलिस कार्रवाई दौरान चोरी थियल सामान हथ करे हिक जवाबदार के गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सैफुल्लाह बलोच। जी सैफुल्लाह, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधायां थो रोड़ी पुलिस जी हिकु अहम कार्रवाई दौरान पटनी थाणे जे अंदरि सीपेक रोड ते पुलिस कार्रवाई कंदे चोरी थियल ऐं फुरा थियल कीमती सामान हथ करण सां गॾु चोरी खां दावा मोटरसाइकिल जी फुर कई दावा कई आहे, जॾहिं त हिकु साथी फरार थी वियो जवाबदार सां गॾु। पटनी पुलिस जे सीपेक रोड ते कार्रवाई दौरान 10 चोरी थियल मोटरसाइकिलूं, मोटरवे ऐं वापडा जूं तारूं, रेलवे जो कीमती सामान, मोबाइल फोन समेत लॻभॻि 10 लख खां वधीक माल जो चोरी थियल सामान हथ कयो आहे। इन हवाले सां SHO पटनी इमरान भयो मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पुलिस कार्रवाई दौरान आबिद कुरैशी नाले चोर खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं गिरफ़्तारी दौरान पुलिस खे ॿुधायो त हू चोरी थियल सामान कबाड़ी वसीम जागीरानी खे विकिरो कंदो रहंदो हो, जंहिं त कार्रवाई दौरान वसीम जागीरानी फरार थियण में कामयाब थी विया। SHO मूजिबि वसीम जागीरानी मुख़्तलिफ़ हंधनि तां चोरी ऐं फुर थियल मोटरसाइकिलूं ऐं ॿियूं शयूं ख़रीद करे उन्हनि खे टुकड़ा करे विकिरो कंदो हो, जंहिं त संदसि दुकान जे पोएं पासे खां घर अंदरि क़ाइम कयल गोदाम में चोरी जो सामान चोरनि खां वठंदो रहंदो हो। पुलिस मूजिबि वधीक पकड़ जवाबदार खां जांच जारी आहे। फुर थियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। पुलिस जो चवणु आहे त अहिड़नि कार्रवाइनि जो मक़सदु इलाइक़े में ॾोहनि ते ज़ाब्तो आणणु ऐं ॾोहरनि खे कानून जी कटहरे में आणणो आहे। जी सैफुल्लाह, महिरबानी अव्हां जी।